जी माइकोविस्की खां ऐं पास्तरनाक खां सवाइ रुगो लेनिन ऐं स्टालिन सां सुञाणप रूस जी कान्हे। लेनिन ऐं स्टालिन बि आहिनि, पास्तरनाक बि आहे, माइकोविस्की बि आहे। जीअं अमेरिका जी सुञाणप इब्राहिम लिंकन बि आहे, पर उन सां गॾु वॉल्ट विटमिन बि आहे। जीअं चर्चिल ऐं शेक्सपियर ऐं उन्हनि सां गॾु डेविड कॉपरफील्ड वारो चार्ल्स डिकिंस बि आहे। जीअं गांधीअ सां गॾु सॼे बर सग़ीर सुञाणप गालिब बि आहे, राबिंद्रनाथ टैगोर बि आहे। तीअं हिन सरज़मीन जी सुञाणप पॉलिटिशियन बि हूंदा, हिन सरज़मीन जी सुञाणप वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला बि हूंदा, सियासतदान बि हूंदा, पर ईंदड़ हज़ारनि सालनि ताईं हिन ज़मीन जी सुञाणप लतीफ़ खां पोइ शेख हयास पाण न हूंदासीं। हम असर दौर इंसाफ़ न करे सघंदो आहे। पाण बि इतफ़ाक़ सां हम असर दौर जे क़रीब क़रीब जा माण्हू आहियूं। हम असर दौर ॾिसंदो आहे, शादी में मुंहिंजी आयो कोन आयो, शेख हयास पुओ घणो ॾिनो, शेख हयास मूंखे चांहि प्यारी कोन प्यारी, शेख हयास मुंहिंजी धीअ जी शादी में आयो कोन आयो, शेख हयास मुंहिंजी बदली कराई कोन कराई। इहो ईंदड़ दौर, लतीफ़ जे दौर जा माण्हू वठी अचो त जेके लतीफ़ जे पाड़े में रहंदा हुजनि, उन्हनि खे थी सघे थो इख़्तिलाफ़ हुजे, लतीफ़ साईं पंहिंजे घर जो ॿुआरो ॾेई किचरो मुंहिंजे साम्हूं चलाए वेंदो हो, मूंखां उधार जा पैसा खणी वियो, दुकान ते पैसा वापसि, थी सघे थो शाह लतीफ़ साईं किथां दुकान तां को सीधो वरितो हुजे, पैसा न ॾिना हुजनिसि, कंहिंखां कुकुड़ या छेलो वठी आया हुजनि, छेले जा पूरा पैसा न ॾेई सघियो हुजे। हाणे उन छेले वारे जे हवाले सां शाह लतीफ़ जो अघु ऐं शख़्सियत ऐं उनजी हैसियत पाण ॻणींदासीं त फलाणे माण्हू खे शिकायत हुई। तंहिंजे करे उहे माण्हू हलिया विया। इहो सुठो थियो जो लतीफ़ जा हम असर कोन्हनि। शेख हयास सां इंसाफ़ तॾहिं थींदो जॾहिं उन जा हम असर दौर जा माण्हू न हूंदा। ईंदड़ माण्हू ऑब्जेक्टिव थी सोचींदा त शेख हयास छा हो।